भर्ती नहीं भर्ती नहीं भर्ती। जी बिल्कुल हिन वक्त पाण कराची प्रेस क्लब के ॿाहिरि मौजूद आहियूं जिते SDP 01 जेके IBA जा पास पुलिस उम्मीदवार आहिनि उन्हनि जा ऑफर ऑर्डर जारी न थियण खिलाफ़ जेको आहे हिन वक्त CM हाउस तरफ़ मार्च करे रहिया आहिनि जिन खे हिन वक्त जेको आहे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां पुलिस रोके छॾियो आहे। तव्हां कैमरामैन हैदर अली खे चवंदुसि त ॾेखारे त पुलिस अमलदारनि ऐं जेके IBA जा पास उम्मीदवार आहिनि उन्हनि विच में ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे हिन वक्त रेड ज़ोन में दाख़िल थियण खां पुलिस रोके छॾियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त SDP 01 जा जेके वेटिंग जा उम्मीदवार आहिनि गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां कराची प्रेस क्लब ॿाहिरि एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि जेके हिन वक्त जेको आहे CM हाउस तरफ़ मार्च करे वञी रहिया आहिनि ऐं हुननि खे पुलिस अमलदार जेको आहे हिते रोके बीठल आहिनि। जी जी बिल्कुलु हिन वक्त पाण जेको आहे कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि मौजूद आहियूं जिते हिन वक्त IBA जा SDPO सिंध पुलिस जा जेके वेटिंग जा उम्मीदवार आहिनि उहे एहतिजाज करे रेड ज़ोन तरफ़ CM हाउस तरफ़ मार्च करे वञी रहिया हुआ त उन्हनि खे हिन वक्त जेको आहे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां पुलिस रोके छॾियो आहे। तव्हां ॾिसी सघो था पुलिस ऐं जेके वेटिंग जा पुलिस जी वेटिंग जा जेके उम्मीदवार उन्हनि में झड़पूं जेके आहिनि हिन वक्त जारी आहिनि जिन खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां पुलिस रोके छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक्त जेको आहे उन्हनि खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोकियो वञे पियो ऐं हैदर अली कैमरामैन खे मां चवंदुसि त उन्हनि खे ॾेखारे त उन्हनि खे हिन वक्त जेको आहे गिरफ़्तार करे मोबाइलनि में विहारियो पियो वञे। हिन वक्त ताईं जेको आहे जेको हिननि खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोकियो वियो आहे जॾहिं त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां ई हिते कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि जेको आहे एहतिजाज करे रहिया हुया जिन खे हिन वक्त जेको आहे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोकियो वियो आहे। पुलिस अमलदारनि हिननि विच में जेको आहे गुज़िरियल केतिरी देरि खां जेको आहे CM हाउस में दाख़िल थियण खां झड़पूं हली रहियूं हुयूं जिन खे हिन वक्त जेको आहे गिरफ़्तार करे जेको आहे थाणनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त हिन सां गॾु जेके लेडी पुलिस जा जेके उम्मीदवार हुयूं एहलकार हुयूं उहे पिणु जेके आहे उन्हनि सां गॾु एहतिजाज में मौजूद आहियूं जिन खे जेको हिन वक्त गिरफ़्तार करे थाणनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। जी